न ॼाण त मालिक असांजी क़िस्मत में अञा अलाए केतिरा ॾुख ऐं सूर लिखिया आहिनि। मलूका, उन्हीं जी रज़ा ते राज़ी रहणो आहे। ज़िंदगी जो हिसो घणो त गुज़री वियो आहे, बाक़ी इहे घड़ियूं बि गुज़री वेंदियूं। उहे ई त नथा गुज़रनि दीनू। मलूका, लॻे थो त शायदि असांजा अहिड़ा गुनाह थी विया आहिनि जंहिंजी सज़ा बि मिले न दाद न फरियाद। वलू मरी वियो, को बि दाद फरियाद न थियो। पुटु सिकन मरी वियो, को बि दाद फरियाद न थियो। रेज़ चाकर खान बि न कयो। हे गुरबत। पीउ जो आख़िरी सहारो हुयो, उहो बि खसिजी वियो। हाणे रब असांखे पंहिंजो करे। वक़्तु पुॼण सभु को मरंदो, बाक़ी ज़िंदगी जा जेके ॾुख सूर लिखियल आहिनि न, सो त काटणा आहिनि। हा दीनू, ज़िंदगी जा ॾुख सूर त गुज़ारे वेंदासीं, बसि अॻिते हली असांखे माफ़ी मिले। मलूका, सभु को पंहिंजे अमाल जी ॻंढि पाण सां गॾु खणी हलंदो। केरु कंहिंजी क़बर में कोन वेंदो। जेको न असां पोखियो आहे उहे ई लुणंदासीं। दुआ कर रब खां त शल सवली करे उथ वञी आराम कर। मां जाॻा थो, हेरो ई खेरो ईंदो त मां वञी दर खोलींदुसि। मां जे सुम्हंदुसि त उहे वीचारा परेशान थींदा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।